खुशखबरी। खुशहाली माइक्रो फाइनेंस बैंक लिमिटेड शहदाद कोट तरफां हाणे पूरियूं थींदियूं अवां जूं सभु ज़रूरतूं। 25,000 खां 10 लखनि ताईं सोन एवज़ कर्ज़ो तमामु थोरे मार्कअप ते सिर्फ़ 2 कलाकनि में। खुशहाली माइक्रो फाइनेंस बैंक शहदाद कोट उन खां अलावा 25,000 खां 5 लखनि ताईं ॾींदी अव्हां खे पंहिंजे घर ठाराइण लाइ हाउस लोन, कारोबार लोन, पगार ऐं पेंशन एवज़ कर्ज़ो तमामु आसान शराइत ते मौजूदु आहे। उन ई सां गॾोगॾु करंट ऐं सेविंग अकाउंट टर्म डिपॉजिट जी सहूलियत मौजूदु आहे, जंहिं ते 7 खां 11.5% ताईं मुनाफ़ो हासिलु करे सघो था। राब्ते लाइ खुशहाली माइक्रो फाइनेंस बैंक लखपत रोड शहदाद कोट। मोबाइल नंबर 0337539834। फ़ोन नंबर 0744 754522।